तॾे अल्लाह से पंहिंजे कलाम कुरान मजीद में फरमाए कुल या इबादियल्लज़ीना असरफू अला अनफुसिहिम ला तक़नतू मिर रहमतिल्लाह। इन मुजाहिदन वारी सुभान अल्लाह। तो जी सुभान अल्लाह जे करे अल्लाह तुझे लाइ जन्नत में मुफ्त में बाग हणाईंदो। एक सिर सोन जी लगंदी, ॿी सिर चांदीअ जी लगंदी। अल्लाह रब्बुल आलमीन तो फरमाए कुल या इबादियल्लज़ीना असरफू अला अनफुसिहिम। ओ मुंहिंजा नबी चओ मुझे बानन के या अल्लाह केड़न बानन के चवां चे तो अल्लज़ीना असरफू अला अनफुसिहिम जे पंहिंजी जिंदगी में 40 साल 50 साल थी विया पंहिंजे नफ्सन ते जुल्म करे छॾे। ॾींहं में 5 दफ़ा मां अल्लाह सॾु कंदो आहियां, मस्जिद में आवाज़ आयो पर मुंहिंजे दर ते न आयो। अबे अम्मा के नाराज क्यों थे? पेरन को वठी मथे ताईं गुनाहन सां भरल आहे। नामे आमाल में नेकी कोने, गुनाहन जा दफ्तर भरल अथसि। हाणे सफ़ा कमज़ोर थियो आहे, लाचार थियो आहे, बीमार थियो आहे। हाणे त उहे यार भी जवानीअ वारा छॾे वयसि। हाणे त घर में एॾो कमज़ोर ज़ईफ़ थी वियो आहे, अछी दाढ़ी थी वई अथसि। हाणे त छोकिरा भी चयो नथा मञनि। हाणे त बीमारीअ जे करे घर में खांगारा थो उछले त घर वारनि खे भी नथो वणे। हाणे सफ़ा उम्र भी कमज़ोर थी वई, जिस्म भी कमज़ोर थी वियो, उम्र भी वॾी थी वई। हाणे भी चौस त मां अल्लाह जी रहमत को मायूस न थी। चो त मुंहिंजा बाना तौबा जा दरवाजा अञा खुलल आहिनि। सकरात को अग में तुझा तौबा जा दरवाजा खुलल थी। हलिया केॾो भी वॾो गुनाहगार आहे, भली 70 साल सॼी जिंदगी गुनाह कया थी। ला तक़नतू मिर रहमतिल्लाह। मुझी रहमत को मायूस न थी जाए। रुजू अल्लाह कर, अल्लाह जे तरफ अचो। बाना तू वेझो ईंदो आहे, तू गिराठ जेतिरो वेझो ईंदो आहे मां रब अञा वधीक तोॾे वेझो थींदो आहे। तू आहिस्ते ईंदो आहे मां अल्लाह जी रहमत तोॾे अञा भॼंदी ईंदी आहे। बाना मां त तुझे इंतज़ार में वेठो आहियां। तुझे करे त मां अल्लाह पंहिंजी ज़ात ते निंड ई हराम करे छॾी आहे। अल्लाहु ला इलाहा इल्ला हुवल हय्युल क़य्यूम ला ताख़ुज़ुहु सिनतुन वला नौम। तुझे करे मां रब पंहिंजी ज़ात ते निंड ई हराम करे छॾी आहे। अड़े ॿियनि दरगाहनि ते ताला लॻंदा थी, मां अल्लाह जी दरगाह खे को कुल्फ भी नथो लगे, का चाबी भी कोने। 24 कलाक मुंहिंजो दर खुलल आहे। रात जो 2:30 बजे 3 बजे निंड में पासो वराए चवंदे न ला इलाहा इल्लल्लाह त अर्श तो चवंदो मैं लब्बैक या अब्दी जी मुंहिंजा बाना। अरे मां त उहो रब्बुल आलमीन आहे जो जेको मांखे भुल में सॾु करे मां उनखे भी जी असां जवाब ॾींदो आहियां। 90 साल जो ईसाई आहे, बुत परस्त आहे, निंड में उथंदो आहे। 90 साल गुज़री वियसि, जॾहिं भी उथंदो सनम 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 चवंदो। कूड़े ख़ुदा के हथ जी ठहियल बुत खे सॾु कंदो हो, पत्थर जो ठहियल ख़ुदा कूड़ो उनखे सॾु कंदो हो। हिकु दफ़े बीमारी जो आलम हो, निंड जो गलबो हो, बेहोशी ही। वरी भी हथ बुत के ॿधी करे 90 साल जो बुत परस्त ईसाई चवे पियो या समद या समद या समद। सनम जी जाते भुल में समद जो करे इन 90 साल जे बुत के सॾु कयो। भुल में मां अल्लाह के हिकिड़े ॾींहुं सॾु कये त बि मां अर्श तो चयोमांसि लब्बैक या अब्दी जी मुंहिंजा बाना। 90 साल जे बुत परस्त ईसाईअ जे कननि ते जॾहिं अल्लाह जो आवाज़ आयो त डंडो खणी पंहिंजे कूड़े ख़ुदा के बुत के भञी भोरा करे छॾियईं। बुत के भञी टुकड़ा टुकड़ा करे चवेसि तो हया चई तूं त कूड़ो आहे, तोखे 80-90 साल मुंहिंजी उमिरि थी वई आहे, मां सॾु कयो त मां कॾहिं निभागा जवाब कोन ॾिनई। मोहम्मद भी सचो, मोहम्मद जो कुरान भी सचो, मुसलमाननि जो रब अल्लाह भी सचो।
जैसे अज भुल में मां समद समद चवा तभी चे तो लब्बैक या अब्दी जी मुझा बाना मलाइकन ने एतराज क्यों रब तो के सद नथो करई भुल में तो समद करई अल्लाह फरमायो मलाइको चुप कयो ताके केड़ी खबर कुल हुवल्लाहु अहद अल्लाहु समद समद भी तमा रब करीम जो नालो आ मां पाजे बानन सा एदो प्यार कंदो आ जेको भुल में मुझो नालो खड़े तभी जी कंदो आ वो तो ईसाई हो असा तो मुसलमान हो असा जी अल्लाह को न बदंदो सच्ची दिल सा सर तक रब के